अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था असद सूमर जी। दौलतपुर अली अकबर शाह जे बंगले ते सिंध मुंहिंजी अमा जे फोरम तरफ़ां मच कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें शहरियुनि ऐं महिमाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त PS40 जो टिकट होल्डर अली बख्श मल्लाह, मौसर उमरानी, आमिर कुरैशी, मीर अरबाब अली मल्लाह, डॉक्टर सलीम उनड़, मुख्तियार अहमद उनड़ ऐं सिविल सोसाइटीअ समेत सहाफ़ियुनि ऐं समाजी अॻुवाननि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।